बबलो धरणे बाबति तव्हांखे आगाह कंदा हलूं त दादू खां पहुतल हजमन बबलो धरणे में सैलून क़ाइमु करे वरिता आहिनि। 22 हजमन पारां मुफ़्त सैलून क़ाइमु करे वकीलनि ऐं आम माण्हुनि जी ॾाढ़ी ऐं वार ठाहिया पिया वञनि। संदन चवणु हो त पंहिंजे हुनर वसीले धरणे में शिरकत कंदड़नि जी ख़िदमत करण लाइ पहुता आहियूं। अवांखे इन अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त दादू खां पहुतल हजमन बबलो धरणे में सैलून क़ाइमु करे वरिता आहिनि। 22 हजमन पारां मुफ़्त सैलून क़ाइमु करे वकीलनि ऐं आम माण्हुनि जी ॾाढ़ी ऐं वार ठाहिया पिया वञनि। संदन चवणो त पंहिंजे हुनर वसीले धरणे में शिरकत कंदड़नि जी ख़िदमत करण लाइ पहुता आहियूं। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे नज़ाकत जतोई जी। नज़ाकत 22 हजम धरणे पहुता आहिनि, बाबति आगाह कजो। जी, बबलो बाईपास से 6 कैनालनि खिलाफ़ लगायल वकील बिरादरी के धरणे में जिते आम माण्हू ऐं इलाके जा माण्हू हिते ईंदड़ आवाम की खिदमत करे रहिया आहिनि, उते ई दादूअ खां 22 जेके वारनि ठाहिण वारा जेके हजम आहिनि उहे पिणु जेके आहिनि हिते पहुता आहिनि ऐं माण्हुनि जा वार ऐं दाढ़ियूं ठाहे रहिया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त हुननि वटि सिर्फ़ु इहो हुनर आहे जंहिंजे ज़रिए हू हिन धरणे में शामिलु थियणु चाहिनि था, छो त सिंध जो हर माण्हू हिन धरणे में शामिलु आहे ऐं हर माण्हू जेको आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां हिन धरणे में पंहिंजा फर्ज़ निभाए रहियो आहे। उनजे लाइ असां वटि ही हुनर आहे, ग़रीब माण्हू आहियूं ऐं ही हुनर खणी असीं धरणे में पहुता आहियूं जिते वकील हुजनि या आम माण्हू हुजनि जेके धरणे में शिरकत करे रहिया आहिनि, उन्हनि जा वार ऐं दाढ़ी ठाहिण जे लाइ हिते असां उन वक़्त ताईं वेठल हूंदासीं जेसि ताईं ही धरणो जारी रहंदो। जी ठीकु आहे, नज़ाकत तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।